सियारे जी मुंद शुरू थियण सां ई सिंध जे ॿियनि शहरनि वांगुरु घोटकी शहर में बि गरम कपिड़नि जी ख़रीदारी जो सिलसिलो जारी आहे। सरहदी वारा माण्हू त महांगा ड्रेस सूट बूट ख़रीद कंदा, पर ग़रीब माण्हू जो अक्सर रुख लुंडा बाज़ार न हुजे तो उन हवाले सां माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल कंदा। सीज़न ॾाढो आहे, ख़रीद कपिड़ा बि महांगा थी साईं, पुछो कोन्हे को 200 चए थो को 300। जी घोटकी घुमण भी आयो जो चक्कर भी आयो आहियूं ॾिसां कि टोपी या कि कोट वग़ैरह मिलनि था त उहे बि वठूं, पर हिते आहियूं त बाज़ार गरम लगी पई आहे, किथां वठूं। सर्दी माशाल्लाह कल 3 ॾींहं खां वठी सर्दी तमाम ज़ोर सां आहे, ये बिल्कुल महंगा मिलनि था पिया असांखे। लाहौर से फैसलाबाद से क्या करिए, गरीबों का माल है, गरीब लोग ले लेते हैं। चल बस बड़े गुजारा जो नसीब में है वो मिलते हैं। हिते असां ॿारनि नंढड़नि लाइ टोपियूं ऐं पंहिंजे लाइ जर्सियूं वठण आया आहियूं। बाज़ार आहे महांगाई आहे, 1200 रुपए 1300 रुपए सूटर आहे, हिते 40-50 रुपए में असांखे सूटर मिली थो वञे, 10-15 में टोपी थी मिली वञे। बचण लाइ वठण आया आहियूं साईं। बाज़ार आहे हुन लुंडे में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे। उते 300 रुपए टोपी मिले थी, हिते 40 रुपए 50 रुपए टोपी मिले थी। उते जर्सी मिले थी 1200-1000 रुपए, हिते 40-50 रुपए मिले थी। पंहिंजे लाइ बचण लाइ वठण सारा असां इन लुंडे ते आया आहियूं, गरीब मिसकीन आहियूं, माज़ूर माण्हू। दुनिया में महांगाई जो बबड़ मची पियो आहे। जेकॾहिं असां वञूं था दुकाननि ते, जे दुकाननि ते वञनि था 2-2 हज़ार जर्सी, गरीब मिसकीन माण्हू। हाणे असां उतूं 2-2 हज़ार में जर्सी वठूं, पोइ हिते अचूं था 50 रुपए में 70 रुपए में 80 रुपए में मिड़ई पंहिंजो गुज़र सफ़र करे सियारे जा ॾींहं मिड़ई गुज़ारणी। इन जे करे असां हिते आया आहियूं। कराची वञण जे लाइ वॾो ख़र्च अचे थो, कोचनि जा किराया आहिनि, गठनि जा किराया आहिनि, घर जो ख़र्च आहे, जेके इख़राजात आहिनि उहे बि पूरा नथा थियनि असांजा साईं। पोइ हाणे छा कयूं, मजबूरी आहे, हर माण्हू अचे थो बसि ॾिसी खड़काए हलियो थो वञे। साईं सूरत हाल साईं बहितर आहे, सुठी हले थी पई, अलाए शुक्र आहे, सुठो कारोबार हले थो पियो, बहितर आहे ॻाल्हि आहे। माण्हुनि जो तवजो सुठो आहे, नए माल खां बहितर आहे, सुठी लंडे जो माल आहे, सुठो हले थो, रुझान हले थो पियो, गरीब माण्हू जे लाइ आवाम जे लाइ सुठो आहे, रहती आहे। सूटर वठण आया आहियूं, सर्दी अची वई आहे मथूं, आया वधि वटि केतिरो रेट आहे छा न आहे, वॾो सूटर वठी आयो, वरी ग़रीबनि जे लाइ सुख कयो आहे, नवां वठी नथा सघूं असां। नवां ताईं एतिरो पैसो न आहे, 500-600 सूटरनि जा वठनि था, असां में 50 में 60 में अधु ॾिए थो। असां जर्सी बर्सी वठण आया आहियूं, महांगाई आहे, छा कयूं, वठणो त आहे, सर्दी आहे साईं। असां जर्सी वठण आया आहियूं, महांगाई आहे, ॾाढो महांगो आहे, छा कयूं, वठणो त आहे घर। सी ॾाढो हले हाणे, छा कयूं, अचो था कमो सरहद मां अचो था, हिते महांगाई आहे, छा कयूं, वठणो त आहे न। अदा हिते ख़रीदारी करण आया आहियूं, सियारे जी मौसम आहे, सी तमामु घणो आहे, ऐं हिते जेको आया आहियूं ख़रीदारी करण जे लाइ। पर हे जेके दुकानदार आहिनि, रेट जेको आहे हाई फाई रखियूं वरिता आहिनि, गरीब माण्हू वञे त काॾे वञे, दुकाननि ते ख़रीदारी करे सघूं था न, हिननि खां जेके रोडनि ते उस्ताद दुकान ई वेठा आहिनि, हिननि खां ख़रीदारी करे सघूं था। जी तव्हां माण्हुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं दुकानदारनि सां बि असां ॻाल्हि ॿोल कईसीं त सियारे में जिते सरहदी वारा त महांगा ड्रेस वेस वॻा ख़रीद कंदा, पर ग़रीब माण्हू जहिड़े नमूने सां गुज़र सफ़र कंदा उन वीचार में ॿुधा। कैमरामैन यूसुफ मंगी सां गॾु अलावर बोज़दार, KTN न्यूज़ घोटकी।